जी नाज़रीन, अमरीकी गादी वारे हंधि वॉशिंगटन DC मां वाइट हाउस जे ॿाहिरां तव्हांखे अपडेट कयूं पिया। अपडेट इहा आहे त इस्लामाबाद जे अंदरि ॻाल्हियुनि जे ॿिए दौर जे हवाले सां तोड़े जो तयारियूं मुकमिल आहिनि ऐं वाइट हाउस जे पारां जेको ऐलान कयो वियो आहे त अमरीकी वफ़द जेको आहे उहो सूमर ते शाम जो इस्लामाबाद पहुचंदो। तोड़े जो उन हवाले सां बि काफ़ी गैर यकीनी सूरत हाल रही। तव्हांखे ख़बर आहे त प्रेसिडेंट ट्रम्प साहब पाण ऐलान कयो हुयो, मीडिया सां ॻाल्हाईंदे, सहाफ़ियुनि खे ॻाल्हाईंदे हुन चयो त हू पाण जेको आहे उहो पाकिस्तान वञी सघे थो। जेकॾहिं डील साइन करणी पई त हू पाण पाकिस्तान वञी सघे थो। ऐं उन गुफ़्तगू में पाकिस्तान जे वज़ीर आज़म जनाब शहबाज शरीफ़ साहब तोड़े पाकिस्तान जे चीफ ऑफ डिफेंस फोर्स जनाब फील्ड मार्शल आसिफ मुनीर साहब जी काफ़ी घणी तारीफ़ कई हुई। पर पोइ असां ॾिठो त पोइ उहा सूरत हाल तब्दील थी वई, छाकाणि त स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ जेका ईरान खोली हुई, पर अमरीकी जेको ब्लॉकेड हो उहो ब्लॉकेड जारी रहियो, जंहिंखां पोइ ईरान हिकु दफ़ो ॿीहर उहो पंहिंजो स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ बंदि करे छॾी। उनजे करे हिते हिकिड़ी गैर यकीनी वारी कैफ़ियत थी ऐं चयो इहो पियो वियो त शायदि इहे ॻाल्हियूं थियनि या न थियनि। पोइ इहो चयो वियो त JD Vance जेको आहे, प्रेसिडेंट ट्रम्प त कोन पियो चए, पर पहिरियों इहो ऐलान थियो त शायदि JD Vance बि न वेंदो। प्रेसिडेंट ट्रम्प पाण चयो त JD Vance न वञी सघंदो ऐं विटकॉफ ऐं स्टीव विटकॉफ ऐं जेड कुशनर साहब वेंदा। पर पोइ असां ॾिठो त ऐलान थियो त JD Vance साहब बि वेंदो ॻाल्हियुनि में। त मतिलबु इहो त वाइट हाउस ऐं प्रेसिडेंट साहब जी जेका पंहिंजी जेका गुफ़्तगू आहे उन मां वाज़े आहे त अमरीका जो साॻियो वफ़द यानी JD Vance साहब वाइस प्रेसिडेंट, जेड कुशनर साहब ऐं स्टीव विटकॉफ साहब जेके आहिनि उहे टई उन वफ़द जो हिसो हूंदा जेको इस्लामाबाद वेंदो। पर ॿिए तरफ़ असां ॾिसूं था त ॿिए तरफ़ तोड़े अञा ताईं ईरान जे तरफ़ां कहिड़ो वफ़द उते पहुचंदो, उन हवाले सां का बि जेका आहे हतमी जेका शक्ल जेका आहे उहा अञा ताईं हेल ताईं हिते वॉशिंगटन DC में का ख़बर न पहुती आहे त हुतां केरु ईंदो। बहरहाल तव्हां ॾिठो त जंग जे हवाले सां जेका सूरत हाल आहे उनमें गैर यकीनी आहे, पर हिते डेमोक्रेटिक पार्टी जे तरफ़ां कोशिशि कई वई त सेनेट जे अंदरि ऐं हाउस ऑफ रिप्रेज़ेंटेटिव जे अंदरि रेज़ोल्यूशन मूव कया विया त जीअं सदर ट्रम्प खे मजबूर करे सघिजे त हू ईरान जी जंग ख़तमु करे। पर रिपब्लिकन पार्टी तमामु थोरी अक्सियत सां उहे ॿई जेके आहिनि ॿिन्ही ऐवाननि में उहे रेज़ोल्यूशन जेके आहिनि उहे रद्द करे छॾिया। यानी अमरीकी कांग्रेस जे अंदरि हाउस जेको आहे उहो 4 भेरा ऐं सेनेट 2 भेरा डेमोक्रेटिक पार्टी जी उन कोशिश खे रद्द करे चुकी आहे, जंहिं कोशिश में हुननि इहो पिया चाहियो त अमरीका जे हवाले सां जेके हिते हिकिड़ो जेके वार पावर्स चयो वञे थो, जेका आइन जे रूह सां उहो कांग्रेस वटि आहे, पर सदर खे जेको आहे उहो इख़्तियार न आहे। सदर जेकॾहिं जंग का थियणी हूंदी आहे त उहो कांग्रेस उहा जंग डिक्लेयर करे सघे थी। उहो हिकिड़ो बहस हलंदो हूंदो आहे हिते अमरीका जे अंदरि कांग्रेस ऐं प्रेसिडेंसी जे विच में हिकिड़ो पावर जे हवाले सां हिकिड़ो कॉन्ट्राडिक्शन हलंदी रहंदी आहे। थोरे जो जॾहिं बराक ओबामा साहब जॾहिं पंहिंजो ड्रोन हमला कया हुया तॾहिं बि इहे बहस हिते हलिया हुया ऐं चयो पियो वियो त बराक ओबामा साहब खे जेको बहस सदर जे उनखे इहे ड्रोन हमला करण जी इजाज़त न आहे, छाकाणि त इहा जंग आहे ऐं जंग जो ऐलान जेको आहे, जंग जो फ़ैसिलो जेको आहे उहो कांग्रेस खे करिणो हूंदो आहे। इहे हिकिड़ा बहस आहिनि जेके हलनि था पिया, पर हिकु दफ़ो ॿीहर कांग्रेस जे ॿिन्ही ऐवाननि सदर ट्रम्प जी हिमायत करे छॾी आहे, यानी उहा जंग हलंदी। तव्हां ॾिठो त हिन वक़्तु जेका ईरान जी सूरत हाल आहे उहा हिकिड़ी गैर यकीनी सूरत हाल आहे ऐं ख़बर नथी पए त इहो मामिलो किथे बीहंदो, छाकाणि त जेका हरमूज़ वारो लंघ जेको खोलियो वियो हुयो उहो हिकु दफ़ो ॿीहर बंदि आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेका ताज़ा तरीन जेका अपडेट आहे उहा इहा आहे त ईरान जो हिकिड़ो जेको आहे जहाज़ जेको आहे उहो उते उन लंघ मां जॾहिं गुज़री ॿाहिरि पियो त उहो अमेरिकन जेके उते शिप्स बीठा हुया उन्हनि हुनखे उनजे मथां फायरिंग कई, उनखे कंट्रोल करे छॾियो अथऊं, जंहिंजे रद्द अमल में ईरान जेको आहे वाज़े लफ़्ज़नि में चयो आहे त हू उनजे रद्द अमल में कुझु बि करे सघे थो। उहो कुझु छा थी सघे थो, अञा ताईं सॼी दुनिया जूं नज़रूं उन ते बीठल आहिनि त ईरान कहिड़ो रद्द अमल ॾींदो। ऐं उन रद्द अमल खां पहिरें जेको ॻाल्हियुनि वारो इस्लामाबाद जो स्टेज जेको सेट आहे उन जो छा थींदो ऐं ईरान जे तरफ़ां कहिड़ो वफ़द जेको आहे उनमें शिरकत थींदो, छाकाणि त हाणे त इहा ॻाल्हि वाज़े थी चुकी आहे त जेके ॿिन्ही मुल्कनि जे विच में जेका पहिरीं जेको दौरु ॻाल्हियुनि जो इस्लामाबाद में हलियो हुयो, उन ॻाल्हियुनि जे दौर में जेके नुक़्ता हुया, हिकिड़ो त न्यूक्लियर जो मामिलो हुयो। न्यूक्लियर जे हवाले सां 2 बुनियादी नुक़्ता जेके आहिनि उहे अञा ताईं कंट्रोवर्शियल आहिनि। हिकिड़ो त नुक़्तो इहो आहे त जेके 400 जेको आहे किलोग्राम जेको आहे पंहिंजो इनरिच यूरेनियम जेका आहे, यूरेनियम जा उहे स्टॉक पाइल्स जेके चयो इहो पियो वञे त 60% खां वधीक सेंट्रीफ्यूज थियल आहिनि ऐं उन जे हवाले सां इहो हुयो त उहे जेको आहे, छाकाणि त 90 ते जेकॾहिं वञे थो त पोइ उन मां बम ठही सघे थो, मतिलबु उहो तमामु वेझो आहिनि बम जे। उहे जेके आहिनि स्टॉक पाइल्स जेके आहिनि उहे अमरीका चयो पए त उहे अमरीका जे हवाले थियनि।
जंहिं ते इतफ़ाक़ न थी सघियो। ॿियो न्यूक्लियर जे हवाले सां जेको आहे इहो पियो चयो वञे त ईरान खां डिमांड कई पई वञे अमेरिका जे तरफ़ां त उहो जेको पंहिंजी इनरिचमेंट जो प्रोसेस आहे उहो 15 साल ताईं उहो मुकमल तौर ते बंदि कंदो। जेका ॻाल्हि जेको आहे ईरान जेको आहे चयो पियो वञे ख़बरुनि जे मुताबिक़ त 5 सालनि ते राज़ी आहे पर 15 सालनि ते राज़ी न आहे। उनखां अलावा जेको ॿियो मसइलो आहे उहो स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ जो मसइलो आहे। स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ हिन जंग खां पहिरियों हिकिड़ो आम लंघ हुयो, उनजे मथां का रोक टोक न हूंदी हुई, पर हिन जंग खां पोइ ईरान पहिरें दफ़े उनखे हिकिड़े स्ट्रेटेजिक टूल जे तौर ते, हथियार जे तौर ते उनखे इस्तेमालु कयो वियो आहे। हाणे सॼी दुनिया जे अंदरि जेके तजिया निगार आहिनि, जेके जियो स्ट्रेटेजी जा माहिर आहिनि, उहे जेको आहिनि उहे इन ते ॻाल्हाइनि पिया त हाणे जेको स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ वारो जेको हथियार ईरान खे हथु आयो आहे उहो ॼण चओ त न्यूक्लियर हथियार खां बि वधीक पावरफुल आहे, जो हू दुनिया सॼी जी मईशत जे मथां उनजो सिधो इम्पैक्ट पए थो। इहे मंज़रनामा आहिनि। बहरहाल सॼी दुनिया जी मईशत जेका आहे उन जूं जेको आहे उहा हिकिड़े वक़्तु लोडनि में आहे। हिते अमेरिका जे अंदरि तोड़े जो जॾहिं इहो स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ खुलियो हुयो उन वक़्तु इहो ऐलान थिया हुया ऐं उनखां पोइ असां ॾिठो त हिते ऑयल प्राइसिस जेके आहिनि, तेल जूं क़ीमतूं किरियूं हुयूं, पर अॼु वरी जेको आहे हिकु दफ़ो ॿीहर तेल जे क़ीमतुनि में वाध जेको आहे हिते ॾिठी वई आहे। फयाज़ नाहिद, WTN, वॉशिंगटन DC।